لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهدي الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وإمامنا وقائدنا ومولانا محمد ومولانا محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى ونحشره يوم القيامة أعمى قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا. قال كذلك أتتك آياتنا
فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم لا تزال طائفة من أمتي منصورين لا يضرهم من خذلهم حتى تقوم الساعة. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सब दोस्त बुलंद आवाज सां ॾाढियां गॾिजी करे नबी पाक जी ख़िदमत में दुरूद शरीफ पढ़ो। पढ़ण जे हिसाब सां नमाज जा ॿ अंदाज़ आहिनि, हिकु सिरी ॿियो जहरी। ज़िक्र जा बि ईअं, हिकु सिरी माना आस्ता, जहरी माना ॾाढे। ज़िक्र में नमाज में ज़ुहर जी तिलावत इमाम जी तव्हां कोन ॿुधी सघंदा, छो जो उहा आस्ते आहे, ऐं मग़रिब इशा फजर जी तिलावत तव्हां आसानी सां ॿुधी सघंदा। इन्ही जे करे ही महफ़िल आहे भलारी रहमत वारी। इन्ही जे करे को बि दोस्त ख़ामोशी खां फ़ाइदो न वठे, बल्कि पंहिंजी दिल जी सख़ा ऐं मुहब्बत सां नबी पाक जी ख़िदमत में खुली करे सभु दोस्त बुलंद आवाज़ सां ॿीहर दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك على الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. دی روز در بستان سرا ہم توتیان خوشنوا، دی روز در بستان سرا ہم توتیان خوشنوا، پڑھتی تھی نعت مصطفیٰ بلغ العلا بکمالہ، اور کمریاں بھی شوق میں ڈالے ہوئے سر توک میں، کہتی تھی اپنے ذوق میں کشفت دجا بجمالہ، اور بلبلس بھی کوب کو لے لے کے ہر ایک گل کی بو کرتی تھی چرچا سو بسو حسنت جمیع خصالہ، اور چڑیوں کی سن کر چہچہے انسان بھلا کیوں چپ رہے، لازم میں اس کو یوں کہے صلو علیہ وآلہ۔
मोहतरम सामईन किराम, उलमाए किराम सुमराणी इंदड़ हाले जी शरीफ जे पड़ोस में तमाही असां हिन दीनी रूहानी मदरसे जी हिन अजीम शान कॉन्फ्रेंस में अल्लाह जे दर हुजूर जमा आयूं। परवरदिगार आलम जे दर दुआए अल्लाह साईं असाई तमां सभिनी जो हिते हाजिर थियण सल पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। काबिल सद एहतराम मुसलमान भाइरो, काफी उलमाए किराम जा ईमान अफरोज रहमत जी बरसात वांगुर सुबह का वठी वाइज हलंदा रहिया ऐं तमां हज़ारनि जे तइदाद में गॾिजी उलमाए किराम जे वाइज में इन असां कॉन्फ्रेंस में गॾु थिया आहियो। शल अल्लाह साईं तव्हां असां जो हिते हाज़िर थियण, ॿुधण ॿुधाइण, सम्झण सम्झाइण शल खुदा पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। माण्हुनि जो तवज्जो एॾी थो थिए, रस्तो बंद कर छॾियो। जेकॾहिं तव्हां जो तवज्जो रहंदो त 5-10 मिंट ॻाल्हाए सघंदुसि। जेकॾहिं तव्हां इधर उधर निहारींदो त पोइ तव्हां हेॾां निहारियो, मां वरी एॾे निहारे, ॻाल्हि ख़तमु। ईअं त कोन थींदो। तवज्जो हूंदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी। जे मुहब्बत सां वेठा आहियो त उन मुहब्बत सां चई ॾेखारियो सुभान अल्लाह। कंजूस कोई न ॻाल्हाए, सखी सखावत सां चओ सुभान अल्लाह। माशा अल्लाह, कंजूस अञा बि चप भिचाए वेठा पर सखी सखावत सां चवंदा हलो सुभान अल्लाह, अञा बुलंद आवाज़ सां। काबिल सद एहतराम मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो, असां के अल्लाह साईं जी ही इनायत थी जो परवरदिगार आलम असां के ईमान जी दौलत भी दिनी, इस्लाम जी दौलत भी नसीब फरमाई। ईमान इस्लाम इन बिन दौलतुन जे सदके अल्लाह साईं 3 दौलतूं अता कयूं। काबतुल्लाह, कलामुल्लाह, रसूलुल्लाह। नथा चो सुभान अल्लाह। कलामुल्लाह, काबतुल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह। असां जी चैलेंज आ, ऐलान आ, बरसरे मैदान आ, असां जो इकरार आ, इसरार आ, इजहार आ। पूरी कायनात में न काबे जो को मिसाल मिलंदो, न काबतुल्लाह जो को मिसाल मिली सघंदो, न कलामुल्लाह जो कोई मिसाल मिली सघंदो, न मुहम्मदुर रसूलुल्लाह जो को मिसाल मिली सघंदो। जी कुरान ला रैबा, नबी बि ला रैबा। जी कुरान बेऐबा, तीअं नबी बि ला बेऐबा। जी कुरान भी सच्चो आ, तीअं नबी बि सच्चो आ। जी कुरान ला रैबा, नबी बि ला रैबा। कुरान किताबन जो सरदार आ, मुहम्मद नबीयन रसूलन जो सरदार। तवज्जो, अल्लाह जा नबी इखलाक व आमाल इल्म दई फरमाया हुर्रिमतिन नार अला सलासत आयुनिन। 3 किस्मन जी अखियुनि जे मथां अल्लाह साईं जहन्नम जी बाहि हराम करे छॾी आहे। असां ईमान वारा, इस्लाम वारा, रसूलुल्लाह वारा, नबी वारा। नबी अहिड़ो मिलियो जेको नबीयन जो सरदार, किताब उहो मिलियो जेको किताबन जो सरदार, काबो उहो मिलियो जेको क़िबलन जो सरदार। कुरान किताबन जो सरदार। आसमान ता किताब नाजिल थिया, सहीफा 104। घना सहीफा?
104 10 सहीफ़ा हज़रत आदम ते नाज़िल थिया, 50 सहीफ़ा हज़रत शीस ते नाज़िल थिया, 30 सहीफ़ा हज़रत इदरीस ने नाज़िल थिया, 10 सहीफ़ा हज़रत इब्राहिम ते नाज़िल थिया, ये थिया 100। ऐं तौरात हज़रत मूसा ते, इंजील हज़रत ईसा ते, ज़बूर हज़रत दाऊद ते, कुरान सोने नबी महबूब मोहम्मद अरबी ते नाज़िल थियो। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तौरात केड़ी बोली में हो? सिंधी में। शाह लतीफ़ रसालो सिंधी में नाज़िल थियो। तौरात इब्रानी जुबान में हो, इंजील यूनानी जुबान में हो, ज़बूर सुरियानी जुबान में हो, कुरान अरबी जुबान में हो। छाजे करे जो कुरान बोलिन में अरबी सभनी बोलिन जी सरदार हुई, वह अल्लाह कुरान के अता कई। कुरान जेको किताबन जो सरदार हो, अल्लाह वो महबूब मोहम्मद के अता कयो, जेको महबूब मोहम्मद नबीयन जो सरदार हो, वो अल्लाह सही तव्हां असां के अता कयो। 16,000 दुनिया जो बोलियूं आहिनि, उन सभिनी बोलियुनि जी सरदार अरबी हुई, अल्लाह से उहा कुरान खे अता कई। जेकॾहिं अञा बि इन खां मथे का बोली हुजे हा, अल्लाह से उहा कुरान खे ॾे हा, पर हिन अरबी खां मथे भी बोली कोन हुई, अल्लाह से उहा चूंडे कुरान खे अता फरमाए। कुरान जे हरफन खे अरबी जी बोली सां ज़ीनतो सींगार ऐं सींजार अता करमाए छॾी। नबी फरमाइन था 3 किस्मन जी अखियुनि जे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे। आइनुन बकत मिन ख़शियतिल्लाह, अल्लाहु अकबर। पहिरीं उहा अख जेका अल्लाह जे खौफ में रूए थी, इन अख ते अल्लाह साईं जहन्नम जी बाहि हराम करे छॾी। ॿिए नंबर ते फरमाई वाइनुन सारत फी सबीलिल्लाह, जेका अधरात जो ख़ुदा जे रस्ते में जागे थी, उन अख ते बि अल्लाह साईं जहन्नम जी बाहि हराम करे छॾी। 3 नंबर ते फरमाई आइनुन गज़त अन महारिमिल्लाह, हराम करदा अशिया जे तरफ के नजर नथो खणी निहारे, इन अख ते बि अल्लाह साईं जहन्नम जी बाहि हराम करे छॾी आहे। नबी रोई विया, वली रोई विया, गौस रोई विया, साहबी रोई विया, सब अल्लाह जी दरबार में रोई विया। अल्लाह उन्हनि जे लुड़कनि जे सदके तकदीरूं ई बदलाए छॾियूं हुयूं। अल्लाह जा नबी रोना, झोली में इब्राहिम नंढड़ो ॿार आहे। अल्लाह अकबर। अल्लाह जा महबूब नबी सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बिनी जहान जा सरदार नबी, अल्लाह जा महबूब नबी, फख्र रसूल सय्यद कुल नबी, हादी सुबुल शाफिया मशर साके कौसर, बरतरो बाला पैगंबरन जा अफसर नबी, ज़ारो ज़ार रोई रहियान। अल्लाह जे नबी जी अखियुनि मां पाणी गड़ी रहियो। इब्राहिम नंढड़े जे गलन ते किरी रहियो। साहबिन पुछा कई या नबी अल्लाह तव्हां भी रो था? अल्लाह जे नबी फरमा अल ऐन तदमा वल कल्ब याज़ुना ला अकूलु मा यस्खत बिरब। मुझो अखियूं वसल पियो, मुझी दिल गमगीन, पर मुझे मां एड़ी गाल जुबान से कोन थो कढां जेके जैसा अल्लाह नाराज थी वने। बस मुझी जुबान में खामोशी सब्र वारी है, अखिल में रहमत जा गोड़ान। अल्लाह फरमाए ऐ मुझा सोना नबी, कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कान मुहम्मदुन अबा आदम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। ऐ मुझो सोना नबी महबूब मोहम्मद दिलबर पैगंबर, मर्दन मां के जो तू पी कोने, पर गणती न कर तो के मां खातमुन नबीय्यीन जो ताज पारे सभनी नबीयन जो खातम बनाए छड़ी। आए सरदार तू अल्लाह जा नबी खातमुन नबीयीन। नबी रोअन पिया, सहाबी रोईंदा हुआ। 1,24,000 नबीयन मां कंहिं नबी जो टक साबित कोने, रुना पे। ऐं नबी हमेशा मुस्कुराईंदा हुआ।
यह नबीयन जी सिफ़त हुई। हर नबी हमेशा चेहरो खिलंदड़ मुस्कुराईंदड़ टहक का सवा ये खिलंदा हुआ या इहो खिलण मुस्कुराइण नबीयन जी सुन्नत हुई। पर हमेशा वरी अल्लाह जी दरबार में अचण खां पोइ रोअण शुरू करे छॾींदा हुआ। यह नबीयन जी सुन्नत हुई। औलिया किराम अल्लाह के परचाए विया रोई रोई। एक किताब है जंहिंजो नालो तज़किरतुल औलिया। तज़किरतुल औलिया में हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जो किस्सो आहे। अध रात जो पंहिंजे घर जे कोठे ते तहज्जुद जी नमाज पढ़ी रहियो हो। नमाज पढ़ंदे ओछगारू ॾेई सर सजदे में रखी रुनो, खुदा जी दरबार में रुनो। एतिरो रोए पियो जो उनजा लुड़क गड़ी नेसारे में पहुता। ॿाहिरि टिमी रहिया हुआ गली में, उनजा लुड़क टिमी रहिया हुआ। को बुज़ुर्ग उतां लंघियो, उनजे कपड़नि खे उहे छंडा लॻा, भींगूं लॻियूं। उहो बीह रहियो, उन रड़ कई ऐं घर वारो ही त ॿुधायो पानी लगो खैर आ पर पाक या पलीत आ। उतां खां हज़रत हसन बसरी आवाज़ ॾिनस, धोई छॾिजां पंहिंजे कपड़नि खे। हिकिड़े गुनहगार शख्स जा लुड़क तुंहिंजे कपड़नि खे लॻा अथई। अल्लाह अकबर करे बेहोश थी ज़मीन ते किरी पियो। होश में अचण खां पोइ तकिड़ो पंहिंजे घर भागो। कैंची खणी पंहिंजे कमीज़ जे उन टुकड़े खे कपे रखियईं। पंहिंजे पुटनि खे चई दामन में का बि नेकी कान्हे, अमल ते को बि बावर कोन्हे। अहिड़ी नेकी कान्हे जो खुदा जी दरबार में पेश करे चवां रब हिन नेकी जे सदके मूंखे माफ़ कजां। मुंहिंजे दामन में का बि नेकी कान्हे, बस हसन बसरी जा लुड़क हिन कपड़े खे लॻान। यादि रखो मुंहिंजा बचड़ो वफ़ात करे वञा, मरी वञा, मुंहिंजे कफ़न में हिन टुकड़े खे दफ़न कजो। थी सघे तो हसन बसरी जे लुड़कनि जे सदके खुदा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾे। वली रोईंदा हुआ खुदा जी दरबार में, साहबी रोईंदा हुआ। वो रोअण छा हो जंहिंमें रसूलुल्लाह जो आख़िरी दीदार हो। अल्लाह जे नबी हुजरे में बुखार जी शिद्दत में आवाज ॾिनो, ऐं बिलाल, बिलाल किथे आ? हज़रत बिलाल दौड़ंदो आयो, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। अल्लाह जे नबी हज़रत बिलाल हाज़िरा, तव्हां जो खादिम बिलाल हाज़िरा। फरमाए बिलाल मदीने में ऐलान कर, जंहिंजो कर्ज रहियल हुजे मूंखां कर्ज वसूल करे। मुंहिंजे हिते मदनी जिंदगी में कंहिंखे मूंखां तकलीफ़ पहुती हुजे, अॼु अची मूंखां उहा बदिलो वठो। जेके का तकलीफ़ पहुती हुजे, कंहिंजो कर्ज हुजे, कंहिंजो हक़ रहियल हुजे, अॼु वठो। क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद तव्हांखे कर्ज न ॾेई सघंदुसि। हज़रत सैयदना बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जो बयान मुझे अखियुनि जे अॻियां अंधारी अची वई। इहा ॻाल्हि मुंहिंजे सीने खे चीरे रही हुई। ॿाहिरि निकिरी मदीने जे बाज़ार में ऐलान कयमि, ऐ मदीने वारो, ओ मदीने वारो, अॼु रसूलुल्लाह जो पैगाम आहे। जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ पहुती हुजे, जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ पहुती हुजे, अॼु अची मूंखां बदिलो वठे। जेकॾहिं कंहिंजो जो कर्ज रहियल हुजे, अॼु अची मूंखां वसूल करे। हज़रत बिलाल ऐलान करे रहियो हो। मदीने जे बाज़ार में जिते भी आवाज पहुतो, साहबी जेके पंहिंजी कचहरियुनि में मौजूद हुआ, जिन भी आवाज ॿुधो आहे मदीने वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आख़िरी लम्हात अचो नबी पाक जी ज़ियारत भी कयो। अल्लाह जा नबी ऐलान करे रहिया आहिनि, जेकॾहिं कंहिंखे कर्ज़ वसूल करणो हुजे, अॼु अची मूंखां कर्ज़ वसूल करे। कंहिंजो हक़ रहियल हुजे, मूंखां अची वसूल करे। हज़रत बिलाल जो आवाज़ जी मदीने जी बाज़ार में गूंजो। साहिबिल में सख़्त तारी थी वियो। साहिबी जेके दुकान खुलिया पिया हुआ, अध में वो दुकान छॾे करे मस्जिद नबी जे तरफ़ डोड़ पाइण शुरू कयो। जेके पाण में कचहरी करे रहिया हुआ, पंहिंजी कचहरी खे अध में बिरे खणी रोईंदा मस्जिद नबी जे तरफ़ डोड़ंदा विया। हज़रत बिलाल जो आवाज़ ॿुधंदा विया। ऐं साहिबियात में अंदर घरनि में रणियूं पइजी वियूं हुयूं। मदीने जी बाज़ारुनि में कोहराम मची चुको हो। सभई डोड़िया मस्जिद नबी जे तरफ़। अॼु अल्लाह जे नबी घुरायो आहे। अल्लाह जे
नबी चई रहा रात जो कुरान करीम जी या सूरत नाज़िल थी हुई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फिरहू इन्नहू कान तव्वाबा। मदीने जी गाल में अची चुकी हुई गाल हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु हुजरे रसूल जे पर हज़ारों ज़ार रोई रहो नबी जी बुखार जी शिद्दत हुई तमाम कमजोरी छायल हुई इन हजरत बिलाल जे ऐलान से सब मस्जिद नबी में खचा खचा जी चुका हुआ रश भर जी चुकी हुई मस्जिद नबी में पैर रखण जेतरी जाए कौन हुई हजरत बिलाल का कहीं पूछा कि ये बिलाल छा गाल मानो ढूंढता पिया वनन मस्जिद नबी जे तरफ छा गाल अज खैर जी खबर आए या न जे अज काब खैर जी खबर कोने मदीने जो वाली मदीने के आखिरी सलाम करे रहे हुआ अज बच्चन के यतीम कंदे रसूलुल्लाह आलम जावेदानी जे तरफ रवाना थी रहा हजरत बिलाल जो यू आवाज बुधी मस्जिद नबी में साहबे किराम अची चुका हुआ अज आलम यो जो अखिल में पानी हो रसूलुल्लाह जी महफिल हुई अल्लाह जे नबी रोजे मुबारक में आवाज देनो आइन अलीयुल मुर्तज़ा आइन अब्बास सब ढूंढता आया हजरत अली भी हाजिर थियो जी फिदा कबी व उम्मी या रसूलुल्लाह अल्लाह जा नबी मुझे पी मां तमाज मथा कुर्बान हो जन अली तमाजो खादिम हाजिर हजरत अब्बास भी हाजिर थियो अल्लाह जा नबी पांजो सजो हाथ हजरत अली जे कुल्लन ते प्या रखन हजरत अब्बास जे कुल्लन ते खबो हाथ रखयो ए टेक दीदा उनन जे अज टंगुन में इतनी ताकत कोन हुई जो उन जमीन ते हली सकन पैर टिकाए सकन बस उनन जी टेक ते फरमाए खड़ो ऐ मुखे रोजे मां मुझे मिंबर ते वठी आलो अल्लाह जे नबी के मिंबर ते वठी आया साहबे किराम जे अखिल में पानी हो अज अच्छा मंजर होंदो मस्जिद नबी जो मंजर हो जमायत साहबे किराम जी जमायत हुई मिंबर ते खतीब रसूलुल्लाह पान हुआ अज अल्लाह जा नबी जलवे अफरोज अज अल्लाह जा नबी जलवे अफरोज थी जिलमन मिंबर ते चढ़ा साहबी फरमाए था खुदा जी जात जो कसम ये नबी पाक महसूस पिया जन आसमान ता हाण हाण अल्लाह जो कुरान ताज़ो नाज़िल थियो हुआ अल्लाह जा नबी सबने साबिल में निहारे रहा हुआ साहबी रसूलुल्लाह जी ज़ियारत में मशगूल हुआ सब साहबी रसूलुल्लाह जी चेहरे मुनव्वर में निहारे रहा हुआ अल्लाह जे नबी जे चेहरे में निहारी दे अल्लाह जे नबी फरमायो बुधो के जो कर्ज वसूल कयलो जे के जो वसूल करणो जे के वसूल करणो जे कर्ज अज उथी भी मुखा कर्ज वसूल करे जेकरे के जो हक मु वट रहियो जे अज मुखा हक वसूल कयो असब साबिल में अकिल में पानी हो एक दफो ऐलान फरमायो कोई न थियो दो दफो ऐलान फरमायो कोई न थियो जो दफो ऐलान कयो एक साहबी उठी बीठो चवन लॻो हा या रसूल अल्लाह जे टे दफा तमा ऐलान न कयो अज मां उठी कोन बिया पर अज तमा ऐलान कयो अज मां तमा जी दरबार में उठी बीठो आया या रसूल अल्लाह एक नीमो जो घोड़ो तमा जे घोड़े का क्रॉस करे रहो वो तमाम जे हाथ में चबको मुझे पुठन ते तमा जोर सा सटियो बस यो चबक मुखे तमा आयो अज मुखे ने जो हक लियो मुखे ने जो कर्ज चुकायो अल्लाह जे नबी फरमायो ठीक है वो हन मुखे भी मुझे जिस्म ते वो चबक ताकि तू जो बदलो बराबर थी वने जैसे वो चबक सागियो घुरायो जे चबक सा तमाम मुखे धकायो अल्लाह जे नबी फरमायो ए हसन ए हुसैन बचड़ा ए हजरत हसन रजी अल्लाह बना हजरत हुसैन रजी अल्लाह बना इमाम सरदार हजरत हसन रजी अल्लाह बना हजरत हुसैन रजी अल्लाह बना जन्नत जे जवानन जा सरदार हजरत हसन
हसनैन हजरत अली जा फर्जंद हजरत हसनैन करबला जो शहीद हजरत हुसैन आई जेके ज़हर ॾेई इस्लाम जी ख़ातिर यहूदन ज़हर ॾियारियो उ हजरत हसन रज़ी अल्लाह अन्हु उहे ॿई शहीदन जा इमाम हजरत हसनैन करीमैन उहे ॿई बचड़ा नंढड़ा उथी बीठा अल्लाह जे नबी फरमाए हजरत हसन हुसैन भाई जल्दी वञो तव्हां जी अम्मा फातिमा ज़हरा वटि वो चाबुक मौजूद आहे जो वो चाबुक ॾे अल्लाह जा नबी दुनिया जे आख़िरी वक़्त में दुनिया मां लाॾाणू करे रहिया आहिनि पर वो चाबुक जो धक खाई पो वेंदा अल्लाह जा नबी जे साम्हूं हजरत हसनैन पी न पिया सघनि इहा ॻाल्हि बर्दाश्त करे कोन पिया सघनि हजरत उमर जलाल में उथियो हथ में तरार चई ऐ उकाशा खबरदार आए उकाशा खबरदार आए उकाशा हिम्मत न कर अल्लाह जे नबी से बदलो वठण जी जेकरे तो अल्लाह जे नबी के चाब कयो सर तन का जुदा करे छडींदो सही अल्लाह जे नबी फरमाया ऐ उमर पुट खामोशी सां वेही रहो तोखे ॻाल्हाइण जी इजाज़त कोन्हे हज़रत अबू बकर थी बीठो ऐ उकाशा जेकरे तू चाबुक नबी के आणण तो चाहे 100 चाबुक मुझे जिस्म के आणी छड़ पर रसूलुल्लाह के चाबुक लगन कोन ॾींदो अल्लाह जे नबी फरमाया अबू बकर वेही रहो हजरत अली उथी बीठो ते नबी पाक फरमाए के उथण जी इजाज़त कोन्हे छॾियो त इहो मूंखां बदलो वठे हजरत हसन हुसैन नबी पाक जे चवण ते पंहिंजे घर में विया अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा ताईं पैगाम पहुतो उछगारूं ॾेई रोई अल्लाह जे नबी जे अमर के साबित करण जे लाइ चाबुक उन्हनि जे हथ में ॾेई चई वञो अली खे मुंहिंजो पैगाम पहुचाइजो अली तुंहिंजी महफ़िल में साम्हूं तुंहिंजे साम्हूं रसूलुल्लाह खे चाबुक लॻे ऐं तू जीअरो हुजे इहो नामुमकिन आहे क़यामत जे ॾींहुं माफ़ कोन कंदी मां नबी पाक जे बचाइण जे लाइ जेकर तोखे ये ॿई बचड़ा गुलामी में ॾियणा पवनि त ये ॿई बचड़ा ॾेई छॾिजां पर रसूलुल्लाह खे चाबुक लॻण न ॾिजां ए रोईंदा पहुता जे हुते पहुता त अल्लाह अकबर चाबुक हथ में खणी लिकी हजरत अली के कन में चयो अम्मा पैगाम पहुंचायो सजी जिंदगी मां तुझी खिदमत कई आ सजी जिंदगी मां तुझी नौकरी गुलामी कई आ सजी जिंदगी मां तुझा हक पूरा कया अज मुझो हक ही आ बाबू कमजोर आ बुखार जी कमजोरी तस चाबुक की बर्दाश्त करे सकंदो तुझे सामू जेकर चाबुक लगो नबी पाक के क़यामत जे ॾींहुं मां माफ न कंदी मां मुझे अबे पोड़े के चाबुक लगे ऐ नबी के इमामुल अंबिया के हजरत हसनैन गालाए रहे अल्लाह ने फरमाया ऐ हसन ऐ हुसैन न गाला अली सा उठो चाबुक दियो हजरत अली उठी बीठो फरमाया वेही रहो ऐ उसूल जो नबी चवंदा वेही रहो त सब वेही रहंदा पाण फरमाया खामोश थियो त अकालियूं कटे बीह रहंदा हुआ छो जो रूम में जो सफ़ीर आयो उन जी शायदी ॾिनी बादशाह ॾिसी या मोहम्मद केरा जंहिंजी नबूवत जी धाक आयो मस्जिद नबवी में सभिनी के पटका एक जड़ा सभिनी के ॾाड़ियूं एक जड़ियूं सभिनी के अंदाज़ ॻाल्हाइण ॿोलाइण इख़लाक़ निशिस्तो बरखा सभिनी जी एक जड़ी शिकलो सूरत सुभात ॻाल्हाइण इख़लाक़ सब एक जड़ा तने हूँ खामोशी सां कुंड में वेही 3 ॾींहं लगाई घणा ॾींहं 3 ॾींहं लगा 3 ॾींहंनि खां पोइ वियो बादशाह चस रिपोर्ट पेश कर जे ईअं बादशाह रिपोर्ट पेश न कंदम पहिरीं माण्हू घुराए महफ़िल सजाए कुर्सियूं घुराए माण्हू मेड़ घुराए त पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि बादशाह सभिनी खे घुरायो पोइ हुन उथी बि चयो मां हमेशह बादशाहनि जी दरबारनि में वियो आहियां पर अचो त अॼु तव्हांखे मुहम्मद अरबी जी ख़बर ॿुधायां नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर उन्हें चयो तो ॿुधो मां बादशाहनि जा सफ़र कयां
पर मां मोहम्मद के ॾिठो उन जा जमायती एॾा उन सां मोहब्बत करण वारा हुआ जो उथंदो हो त सभु उथी पवंदा हुआ, हू ॻाल्हाईंदो हो सभु ख़ामोश थी वेंदा हुआ, हू हलंदो हो त हू पोयां हलंदा हुआ, हू मोहम्मद वुज़ू पियो करे सभु थाम झले छॾींदा हुआ ऐं उहो पाणी विराए हिक ॿिए खे प्यारे छॾींदा हुआ। हिकु मां ॾिठो त मंज़र अजीब बहिराणी जो को माण्हू आयो हो जंहिं चयो त बचो पाणी रसूलुल्लाह जे वुज़ू जो, उन्हनि जो खपाए छॾियो, चई तोखे मिलियो, चई मूंखे हिकु कतरो मिलियो आहे, फुड़ो मिलियो आहे, चई इहो मूंखे अधु करे ॾे, चई मां अधु करे कीअं ॾियां, चई न इहो मूंखे अधु करे ॾे, चई कीअं, चई मां पंहिंजो हथु तुंहिंजे हथ सां मिलायां थो, कुझु तुंहिंजो हथु आलो थींदो, कुझु मुंहिंजो हथु आलो थींदो, तूं पंहिंजो हथु पंहिंजे जिस्म ते मलजां, मां पंहिंजो हथु पंहिंजे जिस्म ते मलींदुसि, महबूब मोहम्मद अरबी जी रहमत जो कुझु ज़रूरु नसीब थी वेंदो। उन्हनि जो कमाल, चई मां उन्हनि खे ॾिसी आयो आहियां ऐं मां रिपोर्ट पेश कयां, तवज्जो बादशाह जो रिपोर्ट पेश कर। उन सफ़ीर चयो, उन सफ़ीर जवाब में चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां शाहिदी थो ॾियां अल्लाह खां सवाइ ॿियो को इलाह कोन्हे, इबादत हिकिड़े अल्लाह जी थींदी, ऐं मां शाहिदी थो ॾियां मुहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे, इताअत हिकिड़े महबूब मोहम्मद अरबी जी थींदी। कलमो भरे मुसलमान थी वियो, जे तव्हां मञो या न मञो मां मोहम्मद जे कदमनि जो गुलाम ऐं उम्मती थी चुको आहियां। हज़रत हसनैन पंहिंजे पीउ सां ॻाल्हाइनि पिया, अल्लाह जे नबी फरमाया अली बीह रहो, वेही रहो, ॻाल्हाइण जी इजाज़त ई कोन्हे, वेही रहियो। साईं चहबुक वरितो उकाशा के हथ में, अरे उकाशा वेझो आ, ऐं शान वारा प्यारा साहबी अच वेझो, वो वेझो आयो, मिंबर जे करीब सॼे पासे आयो, साईं जन चहबुक ॾिनो, आ मुंहिंजे जिस्म खे सट। हज़रत बिलाल उथी बीठो, या रसूल अल्लाह ये मंज़र मुका मां बर्दाश्त न करे सघंदमि, ही मुका न थींदो, मां न सही सघंदमि ही मंज़र जो तव्हांखे चाबुक लॻे। उकाशा जे पेरनि में किरी, चई मां हिते सुम्हां थो, मूंखे पहिरीं मार, मां मरी वञा पोइ रसूलुल्लाह खे चाबुक लॻे, इन खां पहिरीं मां बर्दाश्त न करे सघां। नबी फरमाया ए बिलाल उथी ता सिधो थी वे। हज़रत बिलाल तकड़ में हुकुम जी तकमील कंदे सिधो थी वेठो, हुकुम जी तामील थी वई। साईं जन फरमाया उकाशा वेझो अच, चाबुक हथ में हो वेझो आयो, फरमाया अञा वेझो आ, वेझो आ, अञा वेझो आ, बिल्कुल करीब थी वियो। अल्लाह जे नबी फरमाया बिलाल उथी भी, सलमान उथी भी, ॿई उथी पियो, ॿई उथी बीठा। मुंहिंजे हथनि में एतिरी ताक़त कोन्हे जो मां पंहिंजी कमीस लाहे सघां। उन साहबी चयो न, साईं जॾहिं तव्हां मूंखे चाबुक खयो ओॾी महिल मुंहिंजा पुठा उघाड़ा हुआ, ऐं तव्हां बि तव्हांजे पुठनि ते कमीस आहे, कमीस लाहियो, तव्हांजे पुठनि ते सटिया इहो चाबुक। साईं ने फरमाया सलमान बिलाल खणो मुंहिंजी कमीस खे, घणी मां मथे करण जी कोशिश कई आहे पर मां मथे नथो करे सघां। हज़रत सलमान फरमाए तो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां अंधारी हुई, हज़रत सलमान जी वॾी कुर्बानी हुई, हज़रत बिलाल जी वॾी कुर्बानी हुई, इन्हनि ॿिन्ही सॼी ज़िंदगी सख़्तियूं सचियूं। अल्लाह जे नबी फरमायो ऐ बिलाल ऐ सलमान मुंहिंजी कमीस खे मथे खणो, कमीस मथे खयो, ॿिन्ही कुलनि जे विच ते मोरे नबूवत चमकंदे नज़र आई, जीअं आसमान ते सिज चमकंदे दमकंदे नज़र ईंदो आहे। नारे तकबीर, जंहिंमें लिखियो पियो हो, जंहिंमें लिखियो पियो हो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल, अल्लाह जे नबी जी रिसालत जी शायरी उन ख़त्मे नबूवत जे मोहर में लगी पई हुई। चमड़ी ते मुहम्मदुर रसूलुल्लाह चिट्ठो ई लिखियो पियो। हज़रत सलमान चयो जॾहिं असां पंहिंजी कमीस मथे कई, हज़रत उकाशा वेझो आयो, चाबुक ज़ोर सां ज़मीन ते सटे उछलायई ऐं चमड़ी पियो रसूलुल्लाह जी मोरे नबूवत सां पाकुर पाए रसूलुल्लाह जी मोरे नबूवत के चुमण शुरू करे छॾे। चुमंदो
चुमंदो रहियो रसूल अल्लाह जी मोरे नबूवत के चुमंदो रहियो चुमंदो एतिरो चुमंदो रहियो जो मोरे नबूवत आली थी वई मोरे नबूवत चुमण सां आली थी वई ऐं चवण लॻो या रसूल अल्लाह माफ़ कजो या रसूल अल्लाह माफ़ कजो वाकई तव्हांजी ॻाल्हि सही आहे अल्लाह जा नबी मूंखे माफ़ कजो हाणे मां तव्हांजे साम्हूं आहियां भले तव्हां मूंखे चाबो खणी सटियो हाणे मां तव्हांजो मुजरिम आहियां मां त ही बहानो वरितो ही त मौक़ो बहानो तलाश कयुमि ही त बहानो बणियो तव्हांजी मोरे नबूवत खे चुमण जो वरना मां केरु थींदो आहियां तव्हांखे चाबो करण वारो अल्लाह जा नबी मुस्कुराए वेठा अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो जॾहिं असांजा नबी रोईंदा त जन्नत जा जॾहिं अल्लाह जा नबी मुस्कुराईंदा त ख़ुदा जन्नत जा 8 दरवाज़ा खोलराए छॾींदो अल्लाह जा नबी मुस्कुराए वेठा अल्लाह जा नबी जीअं जो मुस्कुरायो साहबा में मुस्कुराहट अची वई फरमाया ऐ उकाशा वाह जी ॻाल्हि कई वाह जो मंज़र आंदई अॻे मुंहिंजो साहिब ई ॾुखायल हुआ पर तूं अॼु ॻाल्हि अजीब कई हाणे ॿुधाए छा थो चवईं जल्दी जल्दी ज़ुबान खोल दुआ घुर क़बूलियत जी घड़ी अची वई आहे जेका घुरंदे दुआ क़बूल थी वेंदई चई साईं पक साईं फरमाया हा पक अल्लाह अकबर उकाशा जल्दी चयो वाह हज़रत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जल्दी चई या रसूल अल्लाह जे क़बूलियत जी घड़ी आ त पोइ मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मां उन जन्नत में रहां जंहिं जन्नत में तव्हां रहंदा साईं फरमाए दुआ क़बूल थी वई ॿी का ॻाल्हि कर तॾहिं चई साईं बसि इहा ई ॻाल्हि तॾहिं ॿियो साहब इहो थियो चई मां बि फरमायो न हाणे अमलनि ते ज़ोर ॾिजो बाक़ी उकाशा गोए खणी जन्नत में पहुची वियो अल्लाह साहब बि रोईंदा हुआ इहे अजीब मिसालनि टाइम कोन्हे जो तव्हांखे ॿुधायां अञा मौज़ू जो थल हाण ॿुधो बहरहाल अल्लाह जी दरबार में रोअण वारा थियूं रोअण जा 4 क़िस्म घणा क़िस्म जाइज़ रोअण जा घणा क़िस्म 4 हिकिड़ो क़ुरान जी तिलावत दौरान माण्हू रोए हिकु हदीस ॿुधो 4 क़िस्मनि त 4 हदीसूं हदीस में जेको गुनाहन के याद कंदे माफी वठंदे रोए तो मन तज़क्कर खताया व बका ऐना रज़ी मिनहुल इला जेको गुनाहन के याद करे खुदा जी दरबार में रोई पियो रज़ी मिनहुल इला अल्लाह उन खां राज़ी थी पियो एक हदीस में जेको कुरान जी तिलावत दौरान रोई पियो अल्लाह से उन ते जन्नत वाजिब करे छड़ी एक हदीस में ॾिसो जेको मैयत ते रोए थो इन जा 2 क़िस्म हिकिड़ो ॾेखा में पार कढी रोए नाशुक्री करे इहो सख़्त गुनाह आहे ऐं हिकिड़ो माण्हू नाशुक्री कोन थो करे सिर्फ़ रहमत जा अखियुनि मां पाणी गड़ेस पियो जुदाई जो ऐं ज़ुबान सां अल्लाह जी नाफ़रमानी नथो करे इन माण्हू जे लाइ अल्लाह से उहो अजुर रखियो आहे जो ज़मीन आसमान घटि आहे इन जो अजुर अञा वधीक आहे ऐं हिकु हदीस में जेको अल्लाह जी मोहब्बत में रोनो छो हज़रत शुएब अलैहिस्सलाम 33 साल रोनो हज़रत आदम 300 साल रोनो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम 40 साल रोनो जॾहिं हज़रत शुएब अलैहिस्सलाम 11 साल रोनो नाबीन थी वियो वरी अल्लाह रोशनी ॾिनसि 10 साल रोनो वरी नाबीन थी वियो पोइ हिकु ॾींहुं अल्लाह पुछा कयसि ऐं शुएब छाजे लाइ थो रोई जहन्नम जे डप खां ॿुधी छॾ जहन्नम मां तो ते हराम करे छॾी आहे चई अल्लाह न चे पोइ जन्नत जे लालच में ॿुधी छल मां जन्नतुल फिरदौस जो आला दर्जो तोखे ॾेई छॾियो चई अल्लाह न चे पोइ छाजे लाइ थो रोई चई अना मुश्ताकुम व बि इश्तियाकुन आऊं त आशिक़ आहियां तुंहिंजी मोहब्बत जो तुंहिंजी मोहब्बत में ई रोईंदो आहियां तॾहिं नबी पाक जी हदीस ॿुधो अल्लाह जे नबी फरमायो मम्बका बेइश्तियाकिल मौला फलहू जन्नतुल मावा जेको अल्लाह जी मोहब्बत में रोई पियो जन्नतुल मावा में खुदा उन जो ठिकाणो ठाहे छॾे अचो जेकॾहिं चाहियो था कामयाब थियण चाहियो गुफ्तगू ख़त्म कयां जमीयतुल उलमा इस्लाम जो साथ ॾियो हक़ जे आलिमन जो साथ ॾियो शाना बेशाना कदम बि कदम हर मोड़ ते जमीयतुल उलमा इस्लाम जे हक़ जे आलिमन जो साथ ॾियो जेकॾहिं तव्हांजो साथ जीअरे असां हक़ जे आलिमन जो साथ ॾिनो इंशाअल्लाह जे इहे हक़ जा आलिम जन्नत में विया त इन्हनि जे सदके असां जन्नत में वेंदासूं मुख़्तसिर वक़्त में जेको चयमि पंहिंजी बारगाह में ख़ुदा क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशाअल्लाह ये होया
लाड़ जो हीरो हजरत मौलाना अब्दुल कदीर हक्कानी साहब जहीं बेहतरीन अंदाज में खिताब करण फरमायो।